अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। अॼु असां पढ़ंदासीं इलेक्ट्रोकेमिकल सेल। लास्ट लेक्चर में असां इलेक्ट्रोलाइसिस पढ़ियोसीं ऐं उन में इलेक्ट्रोलाइटिक सेल जो भी असां ज़िक्र कयो हो। पर अॼु असां पढ़ंदासीं इलेक्ट्रोकेमिकल सेल। व्हाट इज़ इलेक्ट्रोकेमिकल सेल, हाउ इट वर्क्स। सब खां पहिरियां जी डेफिनेशन, अ सेल विच कन्वर्ट्स केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी और इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू केमिकल एनर्जी। यानी अहिड़ो सेल जेको केमिकल तवानाईअ खे इलेक्ट्रिकल तवानाईअ में तब्दील करे या इलेक्ट्रिकल तवानाईअ खे केमिकल तवानाईअ में तब्दील करे। हिन सेल खे सम्झण जे लाइ सब खां पहिरियां असांखे रेडॉक्स रिएक्शन उनजो कॉन्सेप्ट हुजणु ज़रूरी आहे। हाणे रेडॉक्स रिएक्शन ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि। हिकिड़ा थींदा आहिनि डायरेक्ट ऐं ॿिया थींदा आहिनि इनडायरेक्ट। हाणे सभ खां पहिरियां त डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन छा हूंदा आहिनि ऐं रेडॉक्स रिएक्शन असां अॻु में उनजो ज़िक्र कयो आहे त रिडक्शन एंड ऑक्सीडेशन रिएक्शन्स, यानी लॉस एंड गेन ऑफ इलेक्ट्रॉन साइमल्टेनियसली। त हाणे सभ खां पहिरियां डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन छा हूंदा आहिनि। रेडॉक्स रिएक्शन्स इन विच ऑक्सीडेशन रिडक्शन टेक प्लेस इन अ सेम वेसल। सच रिएक्शन्स लिबरेट हीट। यानी अहिड़ा रिएक्शन जंहिंमें हिक ई थांव में हिक ई वेसल में ऑक्सीडेशन ऐं रिडक्शन रिएक्शन थियनि, पर हिन रिएक्शन सां हीट जेको आहे ख़ारिज थींदी आहे। मिसाल तौर असां हिकिड़ो बीकर खणूं था, हिकिड़ो थांव खणूं था, उन में असां कापर सल्फेट जी ॻार खणूं था। कापर सल्फेट जी ॻार बेसिकली तव्हां ॾिसंदा आहियो उनजो कलर जेको आहे ब्लू थींदो आहे। हाणे उन में असां ज़िंक राड जेको आहे, ज़िंक जेको आहे हिकिड़ो मेटल आहे, हिकिड़ो धातु आहे, उनजी हिकिड़ी राड जेको आहे इन में खणंदासीं। हाणे असां हिकिड़ो ई बीकर खयो आहे। कुझु टाइम खां पोइ असां ॾिसंदासीं त ज़िंक जेको आहे आहिस्ता आहिस्ता जेको आहे ॻरणु शुरू कंदो, उनजो जेको वेट आहे उहो घटि थींदो वेंदो ऐं कापर सल्फेट जी ॻार जेका असां ब्लू रंग में खई इन जो कलर आहिस्ता आहिस्ता डिसअपियर थींदो। हाणे बेसिकली थिए छा पियो, थिए इहो पियो त ज़िंक जेको आहे पंहिंजा इलेक्ट्रॉन जेको आहे उहे लूज़ पियो करे, विञाए पियो। उनजा जेके आयन्स आहिनि उहे आहिस्ता आहिस्ता जेको आहे हिन कापर सल्फेट जी आयन में वञनि था ऐं कापर सल्फेट जी ॻार जेका आहे, कापर जेको आहे उहो ब्रेक थी थो वञे, आयोनाइज़ थी थो वञे प्लस ऐं माइनस में। त हिन तरह सां तव्हां हिते ॾिसी सघो था त ज़िंक जेको आहे पंहिंजा इलेक्ट्रॉन बेसिकली विञाए पियो ऐं उहे इलेक्ट्रॉन जेको आहे, जेको हिते कापर जेको आहे हिन सॉल्यूशन में, ही कापर जेको आहे उहे इलेक्ट्रॉन गेन पियो करे ऐं कापर जेको आहे मेटालिक फॉर्म में उनजी कंसंट्रेशन हिते वधे पई। त हाणे हिते ऑक्सीडेशन ऐं रिडक्शन गॾु गॾु थियनि पिया हिक ई वेसल में। जीअं तव्हां ॾिसो ज़िंक जेको आहे पंहिंजा इलेक्ट्रॉन ॿ विञाए थो त ही ऑक्सीडेशन थियो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन थियो ऐं हिते ई गॾु हिक ई वेसल में रिडक्शन थिए पई जंहिंमें कापर जेको आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉन करे पियो। ही कापर जेको आहे बेसिकली ही ॿ इलेक्ट्रॉन जेको आहे ही गेन करे पियो फ्रॉम दी ज़िंक। त माना हिक ई थांव में ऑक्सीडेशन ऐं रिडक्शन जेको आहे थियनि पिया ऐं असां हिन बीकर खे हथलाईंदासीं त ही गरम हूंदो, हिन मां हीट जेको आहे ख़ारिज थिए थी। त हिन खे असां डायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन चवंदासीं। अहिड़ी तरह सां असां जॾहिं इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन पढ़ंदासीं त रिएक्शन इन विच रेडॉक्स रिएक्शन टेक प्लेस इन अ डिफरेंट वेसल्स। यानी ॿ अलॻि वेसल्स जेके आहिनि उहे असां खणंदासीं ऐं उन्हनि में जेको आहे ऑक्सीडेशन रिडक्शन सेपरेट थींदी। इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन रिजल्ट्स इन प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल। बेसिकली इनडायरेक्ट रेडॉक्स रिएक्शन ई इलेक्ट्रोकेमिकल सेल जो बुनियादु विझनि था। हाणे इलेक्ट्रोकेमिकल सेल जा जेके मिसाल आहिनि उन में आहे वोल्टाइक सेल,
ऐं डेनियल सेल, ही ॿ एग्ज़ाम्पल आहिनि इलेक्ट्रोकेमिकल सेल जा। त हाणे अॼु असां पढ़ंदासीं वोल्टाइक सेल। त वोल्टाइक सेल जेको आहे कमु कीअं पियो करे, उन में जेको आहे ॿ सेपरेट जेको आहे असांजा ऑक्सीडेशन ऐं रिडक्शन रिएक्शन कीअं पिया थियनि ऐं उन मां करंट जेको आहे कीअं पियो पैदा थिए। त हाणे हिते असां कंस्ट्रक्शन ऑफ डेनियल सेल, त हाणे डेनियल सेल खे कंस्ट्रक्ट करण जे लाइ, ठाहिण जे लाइ असां कीअं कंदासीं। सभ खां पहिरियां असां हिकिड़ो बीकर खणंदासीं, हिकिड़ो थांव खणीसीं, उन में असां ज़िंक सल्फेट जेको आहे सॉल्यूशन जेका आहे उहा खणंदासीं ऐं ॿिए बीकर में असां कापर सल्फेट जी ॻाढ़ खणंदासीं। ॿ असां अलॻि अलॻि बीकर खयां, हिक में ज़िंक सल्फेट खणीसीं, ॿिए में कापर सल्फेट खणीसीं। हाणे असांखे ॿ इलेक्ट्रोड, हिकिड़ो जेको आहे ज़िंक राड, ज़िंक जी पट्टी खणंदासीं एज ए इलेक्ट्रोड, ऐं ॿिए में असां कापर जी जेका राड आहे उहा खणंदासीं, ॿिए में असां कापर खणंदासीं। हाणे हिननि ॿिन्ही सॉल्यूशन्स खे ॻंढण जे लाइ असां साल्ट ब्रिज, हिकिड़ो यू शेप निमा हिकिड़ो ट्यूब खणंदासीं ऐं जेली निमा उन में असां हिकिड़ो साल्ट जेको आहे खणंदासीं, जीअं पोटाशियम सल्फेट जेको आहे या पोटाशियम क्लोराइड आहे, हिते असां पोटाशियम सल्फेट खयो आहे, इहो असां हिन में खणंदासीं। साल्ट ब्रिज जो मेन जेको फंक्शन आहे उहो आयन्स खे या सॉल्यूशन खे न्यूट्रल करणु आहे। बहरहाल असां साल्ट ब्रिज खणंदासीं। हाणे असां ॿिन्ही बरकीरनि खे, ज़िंक खे ऐं कापर खे असां तारुनि जे ज़रिए, तार जे ज़रिए ॻंढींदासीं, पर हिते असां वोल्ट मीटर हणंदासीं जीअं असांखे डिफ्लेक्शन जी ख़बर पए। स्विच जॾहिं ऑफ आहे त बेसिकली को बि रिएक्शन कोन पियो थिए, पर जॾहिं असां स्विच ऑन कंदासीं त करंट पैदा थींदो। कीअं थींदो? बेसिकली ही ज़िंक जेका आहे, ज़िंक जी जेको असां राड खई आहे या ही ज़िंक जो असां बरकीरो खयो आहे, ही बि साॻी तरह सां ॻलणु शुरू कंदो, डिज़ॉल्व थियणु शुरू थींदो। यानी हिन मां असांखे ज़िंक जा जेके पॉज़िटिव आयन्स आहिनि उहे हिन सॉल्यूशन में अचणु शुरू थींदा, पर इन जा ॿ इलेक्ट्रॉन जेके ज़िंक जा आहिनि, जीअं तव्हां हिते ॾिसी सघो था त ज़िंक ॿ इलेक्ट्रॉन लूज़ कंदो। इहे इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे तार जे ज़रिए कापर जे बरकीरे ॾांहुं वेंदा। कापर जेको आहे उते कापर सल्फेट तव्हां सॉल्यूशन ॾिसी सघो था त उते जेको आहे ही आयन्स में उते ब्रेक थी थो वञे, कापर जे मथां ॿ चार्जूं आहिनि, ॿ पॉज़िटिव चार्ज आहिनि, माना उहे बि इलेक्ट्रॉन विञाए पियो। हाणे ही ज़िंक वारा ॿ इलेक्ट्रॉन जेको आहे कापर गेन थो पियो करे। त अहिड़ी तरह सां कापर जेको आहे उनजी जेका ही बरकीरो कापर जो आहे, हिन जी जेका लेंथ आहे, हिन जो जेको वेट आहे उहो वधणु शुरू थींदो। यानी असां ईअं खणी चई सघूं था त ज़िंक जेको आहे इलेक्ट्रॉन जॾहिं लूज़ थो करे त इहे असांजा थियनि था पिया कापर जे तरफ़ मूव थियनि पिया, ऐं वोल्ट मीटर जी डिफ्लेक्शन तव्हांखे हिन साइड ॾिसण में ईंदी। यानी जंहिं पासे खां इलेक्ट्रॉन ईंदा डिफ्लेक्शन हुनजे अपोज़िट में वेंदो। त असां ॾिसंदासीं त बेसिकली करंट जेको आहे उहो ऑन थी वेंदो ऐं ही वोल्ट मीटर जे ज़रिए असांखे ख़बर पवंदी त ही करंट जेको आहे उहो वञे थो पियो। त ही एसी ताणी पियो हलंदो पियो करंट, जेसी ताणी असांजूं ही सॉल्यूशन जेके आहिनि हिन में मौजूदु आहिनि। हिते जेको साल्ट ब्रिज जो किरदारु आहे उहो बेसिकली ही आयन्स खे न्यूट्रल करण जे लाइ, जीअं तव्हां हिते बि ॾिसी सघो था त ज़िंक जेको आहे पॉज़िटिव में टुटे थो त हिन जा नेगेटिव आयन्स बि आहिनि। अहिड़ी तरह सां हिते बि जेको आहे कापर जेको आहे पॉज़िटिव आहे त हिन जा नेगेटिव सल्फेट आयन बि आहे। त ही साल्ट ब्रिज जेको आहे ही हिन पोर्स जे ज़रिए ही सल्फेट जा आयन जेके आहिनि उहे ज़िंक जे तरफ़ वेंदा ऐं पोटाशियम जा आयन्स जेके आहिनि उहे हिन कापर जे तरफ़ वेंदा। त ही जेके न्यूट्रल सॉल्यूशन खे करण जे लाइ, लेकिन ओवरऑल रिएक्शन छा पियो थिए? ओवरऑल रिएक्शन जेको आहे उहो तव्हां ॾिसी सघो था डेनियल सेल में त एनोड ते ईंदासीं त ज़िंक जेको आहे पंहिंजा इलेक्ट्रॉन ॿ विञाए थी पई, यानी ही ऑक्सीडेशन थींदो, हिते लॉस ऑफ इलेक्ट्रॉन थींदो। असां कैथोड ते ईंदासीं त कापर उहे साॻिया ई ॿ इलेक्ट्रॉन जेको आहे गेन पियो करे, कापर जेको आहे तव्हां ॾिसो त ही न्यूट्रल में अची वेंदो। त ओवरऑल रिएक्शन जेको आहे तव्हां हिते ॾिसी सघो था
त ज़िंक जेको आहे पंहिंजा 2 इलेक्ट्रॉन लूज़ थो करे ऐं कापर जेको आहे उहे 2 इलेक्ट्रॉन गेन थो करे। त हिन लॉस एंड गेन ऑफ इलेक्ट्रॉन जेको थिए थो पियो बेसिकली डेनियल सेल में, उहो सेपरेट 2 हाफ सेल्स में थिए थो पियो। त यानी उहे 2 हाफ सेल असां जॾहिं कनेक्ट कंदासीं त वी विल गेट अ करंट। सो अहिड़ी तरह सां आई होप तव्हांखे अॼोकी टॉपिक जेको आहे उहो यकीनन सम्झ में आई हूंदी। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी ॿी टॉपिक कंदासीं। को सुवाल आहे त तव्हां कमेंट्स में पुछी सघो था। थैंक यू।